घारो में सिविल सोसाइटी पारां बलोच औरत अगवा डॉक्टर महारंग बलोच सां इज़हार यकजहती लाइ रैली कढी वई। लेट स्टॉप खां घारो ताईं निकिरंदड़ रैली में दर्जने माण्हुनि जी शिरकत, जिते रैली खे ख़िताब कंदे रैली जी अॻवाणी कंदड़ इल्मुद्दीन रिंद, मोहम्मद शरीफ रिंद, आशिक रिंद, गुलाम रसूल लाशारी, मिठू रिंद ऐं ॿियनि चयो त बलूचिस्तान मां औरत बलोच अॻवान जी अॻवाणी में पहुतल मार्च ते इस्लामाबाद पुलिस जो तशद्दुद हिकु शर्मनाक अमल आहे, जंहिंजी भरपूर मज़म्मत करियूं था। हुननि चयो त पंहिंजनि प्यारनि जी बाज़ियाबी लाइ निकितल बलोच नियाणियुनि ते पंजाब पुलिस लाठी चार्ज ऐं शेलिंग करे हिकु बदतरीन तारीख़ रक़म कई आहे। उन्हनि मुतालबो कयो त गुम थियल बलोच नौजवाननि खे बाज़ियाब कराए वारसनि हवाले करण सां गॾु डॉक्टर महारंग बलोच सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची